टाइम जा 4 चोर हा। चोरन जो कम आ चोरी करण। हिकड़े चैन सां सलाह कई दोस्तन सां जे अज चोरी करणी आ त बादशाह जी करणी आ, कंहिं गरीब गुरबे जी नाहे करणी। ऐं चोरी अहिड़ी तरीक़े सां करणी आहे जे बादशाह खे बि ख़बर हुजे ऐं असांखे चोरी बि करणी आहे। हुननि चयो चरिया ईअं कीअं थींदो, बादशाह खे ख़बर पवंदी त पोइ चोरी काॾों थींदी। चई ईअं करणी आहे, अॼु चोरी ईअं अहिड़ी तरीक़े सां करणी आहे जे बादशाह खे आगाह बि कंदासीं ऐं चोरी बि कंदासीं। न त असां चोरी था करे वञूं राति जे टाइम में, पोयों वरी माण्हू चवंदा त कहिड़ा जवान हा जो राति में निंड में चोरी करे आ। बादशाह खे ख़बर वार करे असां चोरी कंदासीं। हिननि चयो हाओ जे हाओ। सही चई चारई ॼणा हकले होकारींदे रवाना थी पिया बादशाह जी मलाद तरफ़। सिधो सो वञी बादशाह जो दरवाज़ो खड़कायो न। बादशाह चयो त आधी राति केरु आयो आहे? चई उथी हिन सां मिलियो। चई ॾियो हाल अहिवाल, तव्हां केरु आहियो? हिननि चारनि चोरनि चयोसि असां चोर आहियूं। चए पोइ चोर आहियो त चोरी कयो न, तव्हां मूंखे छो जगायो? चए बादशाह सलाम चोरी कंदासीं पर तूं जी कंदासीं। असां चयो त बादशाह खे उथारियूं ऐं ॿुधायूंसि अगरि जे चोरी पंहिंजी रोकराए सघे, जवान आहे त चोरी पंहिंजी रोकराए सघे, असां तोखे आगाह करण आया। मतिलबु सुबुह माण्हू असांखे मिणा ॾींदा कहिड़ा चोर आहे जेको राति जो बादशाह जी निंड में चोरी करे आहे। असां तोखे जागाए पोइ चोरी कंदासीं। बादशाह आहे चइनि तकणु लॻो। बादशाह सोचियो त बणा हे वॾा जवाननि खे दलेर न, जो मूंखे जागाए मुंहिंजी चोरी था कनि, त ही त के पहलवान मर्द था लॻनि। बादशाह हिननि खे चवणु लॻो चइनि चोरनि खे त तव्हां चोरी हाणे न कयो, तव्हां मूंखे जागायो आहे, मुंहिंजी इज़त रखी आहे, त मन बादशाह खे ख़बर वार करे तव्हां मुंहिंजी चोरी था कयो। हाणे मुंहिंजो आहे वाइदो त तव्हां जेको कुझु मूंखां घुरंदव मां तव्हांखे ॾींदुमि, बसि तव्हां चोरी छो था कयो? पोइ हिकिड़े चयो त बादशाह सलामत तूं न ॾेई सघंदे असांखे, तो असां अहिड़ी शइ घुरी सघूं था। चए सभु कुझु तव्हांखे शहर जी बादशाही घुरंदो, मां बादशाही बि ॾियण लाइ तयारु आहियां, तव्हां घुरो मूंखां अॼु। हिकिड़े चोर चयो त बादशाह सलामत मूंखे पंहिंजी धीउ जो संग ॾे। बादशाह चवणु लॻो त धीउ पराओ धणा, अॼु न त सुभाणे कंहिंखे बि ॾींदुसि। जे तूं शादी थो करे सुबुह अॼु तोखे थो निकाह विझे रहियां। पर ॿियो चयो त बादशाह सलामत मूंखे वज़ीर जी धीउ सां शादी करणी आहे। चए सही आहे, तूं बि सुबुह जो तोखे बि निकाह विझे रहियां थो। टे चोर चयो त वाह मूंखे मदीने पाक सऊदी वञिणो आहे हज करणु, सो मूंखे 100 रुपया खपे। हिन जो सही आहे, तोखे 100 रुपया ॾियां थो। चौथे खां पुछा कयूं ॾे हाल अहिवाल, तोखे छा खपे? चौथे चवणु लॻुसि त मूंखे ॾिए त अलाह साईं ॾिए, तूं भोलड़ा मूंखे छा ॾेई सघंदे? हुन बादशाह खां कुझु बि न घुरियो। ख़ैर असां सुबुह बादशाह जे दरबार में हाज़िर थिया। अचे बादशाह पंहिंजी धीउ जी शादी कराए हिकिड़े सां, ऐं वज़ीर जी शादी कराई ॿिए धीउ जी मतिलबु ॿिए सां, ऐं टे खे 100 रुपया ॾिनई। चौथे त हिन खां का शइ घुरी कोन। सो हर को पंहिंजे हिसाब सां शादी कयूं। हो पंहिंजे घर उन्हनि जी ज़ालूं वरितियूं, पंहिंजूं हलिया विया, ऐं हू 100 रुपया वठी सिधा सवा पंहिंजे घर आया। चारई अचे रहण लॻा। कुदरत मुंहिंजी अलाह जे कुझु ॾींहं गुज़रिया त ही जिन शादी कई बादशाह जी धीउ ऐं वज़ीर जी धीउ सां, उहे ॿई मरी विया हिकिड़े राति में। जंहिं महिल इहे ॿई जो गुज़ारिया त हाणे जीअं पैसे का शइ घुरी कोन्हे, उहो जो आयो त ॾिठे त बड़ा दोस्त त गुज़ारिया। हाणे हुन हो बि आयो। चईं हाणे दोस्तनि पंहिंजा तोखे बादशाह खां 100 रुपया बि आहे, हिन जो कफ़न वठी आहे बंदोबस्तु करे पंहिंजे दोस्तनि पर्सनल, त इन्हनि खे दफ़नायूं किथे? हुन चयो भाउ मां 100 रुपया वरितो आहे हज लाइ, मां 100 रुपया न खपाईंदुमि पंहिंजो, तूं ॼाण पंहिंजा दोस्त ॼाण, मां वञा थो बसि हज ते। हू उन महिल दोस्तनि जा मुंहुं ॾिसी रवानो थी पियो। हिन सोचियो त बणा हे बि हलियो वियो। पोइ हिकिड़े ॻोठारनि ॾे वियो। हिननि खे चईं त भाउ हाणे मुंहिंजा दोस्त आहे, मूं ग़रीब शख़्स थी पियो आहे, मूं वटि रुपयो बि न आहे, ऐं हिननि जो दफ़न खफ़न जो बंदोबस्तु बि तव्हांखे करिणो आहे। 4 कांदी थी महिल मूंखे दफ़नायो मुंहिंजा दोस्तनि। हुननि चयो सही आहे, अॻे ज़माने में हुन अॻूं ग़रीब गुरबे हिक ॿिए ॾे मदद कई वेंदी, अहिड़ो माहौल न हुयो। पोइ हिक ॿिए जी मदद करे हुननि ॿिन्हिनि ॼणनि खे दफ़नाए, ऐं हीअ वापसि 3 ॾींहं टीजे जा पूरा थिया जंहिं महिल, त उन महिल हुननि जी ज़ालनि खे चवणु लॻो तव्हांजा मुड़ुस हाणे गुज़ारिया, हलो त तव्हांखे मां पंहिंजे घर छॾे अचां।
तूं बादशाह जे पंहिंजी धीउ आहे, तूं बादशाह जे घर में वञे, पोइ बादशाह जी मर्ज़ी आहे कंहिंसां बि परणावे, हूअ वज़ीर जी धीउ आहे त वज़ीर जे घर छॾे अचांसि। हीअ त वियाल आहे जंहिंजे सहारे त आहियूं। हुननि चयो न, तूं असांजे मुड़ुसनि लाइ भला पाण जे सिर हो त 100 रुपया वठी जेको दोस्त हुई हुन ॿियो त वियो हलियो, तूं असांजे मुड़ुसनि लाइ सभु कुझु कयो, हुननि खे दफ़नाए, हुन सां इज़त सां पंहिंजे हिसाब सां मान ॾिनो। असां वापसि कोन वेंदासीं, असां तोसां गॾु आहियूं, पोइ हाणे तुंहिंजी आहे मर्ज़ी। चई मुंहिंजी आहियो तव्हां दोस्तनि जूं ज़ालूं, सो मुंहिंजियूं थियो भेनरियूं, मुंहिंजी जॻह इहा अथव, वेहंदियूं उते बि अखनि ते, जे वेंदियूं त मां हिनमहिल फिटी करे ईंदोमांव। हुननि चयो असां तोसां गॾु आहियूं, असां तुंहिंजी भेनरियूं, तूं असांजो भाउ जेको वठी। हुननि चयो हाओ जे हाओ। हिन चयो हाणे त पोइ हकलींदा होकारियूं ते वञूं था हितां, हाणे लॾे कंहिं ॿिए महिलात में रहूं था उते। हिन जो सही आहे, हकलींदा होकारींदा वञी कंहिं ॿी बादशाही में पुॻा, उते हिकिड़ी बादशाह जी कुंड ॾिठनि ख़ाली, वञी उते पंहिंजो हिन झूपड़ी अॾी, ऐं हिन भेनरुनि सां सलाह कई त हाणे ॾे हाल वाल कहिड़ो कमुकारु कयां, कीअं कीअं मसालो थिए। पोइ हू जेकी बादशाहज़ादी जो धीअर ऐं वज़ीर जी जेकी धीअर हुई, उन सियाणियूं वॾियूं समझदार, उन्हनि चयो त बादशाह खां वञी तूं घुर, कुझु बि घुर, हार पोइ का डूटी का कुझु बि घुर, तोखे ॾींदो हिते, तूं रोज़ी उनजी कर बादशाह जी, उनजी बादशाही में रहूं था, ॿियो तूं कहिड़ो कमुकारु कंदे, सो इहो कमु कर वञी। पोइ हकले होकारे वञी बादशाह जी कचहरी में वियो। बादशाह पुछा कयो ग़रीब शख़्स कीअं आयो आहे? चयो मां आहियां तुंहिंजे पारे में नओं लॾे, सो मूंखे किथे बि कमु ॾे, ड्यूटी ॾे त मां तुंहिंजी कंदुमि, सो पेट गुज़र करिणो आहे, बसि मिड़ई छा कयां। हिन चयो त हाणे अक्सर बादशाह जा जेका कम हूंदा न, तो वज़ीरनि जे हथ में हूंदा न। हिन खे चई ग़रीब शख़्स, मुंहिंजो वज़ीर कोन्हे को, उहो अचे, सो मां उन सां हाल हवाल कयां थो, जे किथे बि कमु हूंदो तोखे हाज़ुरु ॾींदासीं ड्यूटी, तुंहिंजो कमु आहे इहो त मज़ूरी बीहारींदासीं असां। हिन जो सही आहे, हीउ ग़रीब शख़्स अञा वेठो ई हुजे, वज़ीर जो टपियो उन कुंड सां, ॾिठे त बणा हिन ग़रीब शख़्स हीउ जेको नओं वेठो आहे, उन जे घर में त सफ़ा हुरूं आयूं पियूं, ॿई छोकिरियूं सुरीलियूं, वज़ीर जो ख़यानत पैदा थी पई। सिधो सो बादशाह जी कचहरी में अची पुॻो, हीउ ग़रीब शख़्स बि वेठो हुजे, ऐं बादशाह खे पंहिंजे मुंहं सां वञी चईंसि आहे त इहो ग़रीब शख़्स जेको आयो आहे, सो इन जे घर में जेकियूं न, त अहिड़ियूं मायूं अथसि त न तूं ॾिठियूं न मूं ॾिठियूं, असांजे घर में त गॾियूं वाड़ियूं पियूं, अहिड़ियूं ख़ूबसूरत छोकिरियूं अथसि, मतिलबु त अथसि घर में। हिन बादशाह चयो त हाणे कीअं मसइलो थिए, हीउ आयो आहे कमु घुरण, वज़ीर खे चई। वज़ीर चवणु लॻो, वज़ीर सियाणा हुया, वज़ीर सलामत चवणु लॻो, बादशाह सलामत, असांजे बाग़ ते हिकु देव हिरियो आहे, जेको बि बाग़ ते माण्हू बीहारियूं था उहो मारियूं हलियो थो वञे, सो हाणे हिन खे उते था ड्यूटी रखूं बाग़ जे समाज जी, सो बसि हिन खे देव मारियो त इहे ॿई छोकिरियूं असां संभालींदासीं। हिन चई हाओ जे हाओ। ग़रीब शख़्स हिन ॿिनि घुरायो, चई ग़रीब शख़्स, असांजो ॻोठ जे ॿाहिरियों बाग़ आहे, उन बाग़ जी तोखे वाह त करणी आहे, तोखे 20 रुपया 25 रुपया महीनो ॾींदासीं, सो तूं इहा ड्यूटी कर, रुॻो उन माण्हू पटे था वञनि खेंस आहे वॾी, सो उहो समाज सूद करिणो अथई रुॻो। हिन जो हाओ जे हाओ। हाणे हिन ग़रीब शख़्स खे उते ड्यूटी मिली वई, आयो सिधो सो भेनरुनि खां हवालु कई त मूंखे 25 रुपया तारीख़ मिली आहे, सो हिन बाग़ ते ड्यूटी आहे, मूंखे मानी अधु पचाए ॾियो त मां खाई ड्यूटी ते हलियो वेंदुमि। सही मानी हिन खे पचाए ॾिननि, हेसि सिधो सो ड्यूटी ते हली वियो। हिन खे महीनो थी वियो हिकिड़ो ड्यूटीअ ते, पर हिन खे देव कुझु बि न कयो। वरी वज़ीर ऐं बादशाह हिक ॿिए ॾिसणु लॻा। वज़ीर चवणु लॻो, बादशाह सलामत, हिन खे ॾींहं जो नथो देव मारे, माना राति जो बि ड्यूटी ॾिए, माना राति जो मारेसि, हिन खे 2 टाइम ड्यूटी ॾे, हिन जी ॾियारी वधाए। ग़रीब शख़्स ॾे बादशाह सलामत ॾे, ग़रीब शख़्स महिल आयो, ग़रीब शख़्स खे चवणु लॻो, तोखे हाणे ॾींहं जो 25 रुपया, राति जा 25 रुपया, 50 रुपया महीनो ॾींदोमांइ। हाणे 2 राति ॾींहं तोखे इहा ड्यूटी रखणी आहे, राति जो माण्हू खेंस करंदा वञनि, हाणे तोखे इहा ड्यूटी आहे मुंहिंजी। ग़रीब शख़्स खे जंहिं महिल रक़म जी ॿुधी त भणा 50 रुपया महीनो, त तंहिं वेरे में 50 रुपये जी वॾी अहमियत हुई। सो ग़रीब शख़्स जो त हा बादशाह, हाणे हिन खे राति ॾींहं जी ड्यूटी मिली वई, आयो घर भेनरुनि खे चई मुंहिंजी पघार बि वधी आहे, पर सख़्ती बि वधी वई आहे, राति ॾींहं जी ड्यूटी आहे,
अधु मानी पचाए ॾियो, मां खाधी वेंदुमि, अधु मां ॿधी ॾियो त मां खयूं वेंदुमि, बसि राति जी ड्यूटी आहे, मतिलबु न मोटी सघां। हिन जो सही आहे। उन महिल हिननि खे भेनरुनि मानी पचाए ॾिनी हेॾों होॾों, सिधो संहुं ड्यूटी लॻी वई हिन खे हिकु ॾियारे। हीअ कंहिं वण ते चढ़ी, कहिड़ो अंब जो वणो या कुझु बि उन बाग़ ते चढ़ी मथे हेॾे होॾे ॾिसे पियो त मन को माण्हू साण्हू त नथो पटे, हूअं त कीअं रुले, वेही वेही घुमी घुमी बेज़ार थियो, मथे चढ़ियो वेठे त देव अची उन वण हेठां जे बीह रहियो। हिन ॾिठो त वण हेॾे होॾे लुणा पियो, हाणे देव जी मथे अखि भॼी वई, हिन ते अखि पई त देव हक लॻी त हेॾे लही आहे। हे त ॾकी वियो सॼो। हिन चयो हाणे छा कईंदो, देव अची वियो, हाणे मसइलो छा थींदो। हे लही सिधो संहुं देव जी देव जे अॻियां लही आयो, देव खणी हिन खे खयूं, सिधो संहुं खणी उते ई बाग़ जे ॿाहिरियों कुंड में हिकिड़ी दुनिया हुई, उन दुनिया ते देव हुनंदो हुन वांगुरु वेंदो हुयो। पोइ उते को बि शख़्स बिना इजाज़त ईंदो त उनखे मारे छॾींदो, पर हिन खे देव खणी उन दुनिया जे मथां अचे राहे। चईं त मुंहिंजे ॻोठ में शादी आहे, सो मुंहिंजे माइटनि मुंहिंजी तारीख़ ॿधी आहे, देव चयुसि सो मूंखे शादी करणी आहे, मां हीअ दुनिया छॾे बि न पियो सघां, चवां पियो को ईमानदार माण्हू मिले त मां उनखे ॾियां, इन करे मां तोखे खणी आयो आहियां, हीअ दुनिया तुंहिंजी अथई। ॾिठो त भणा वॾी दुनिया हेठि खॾो खोटियलु उन बाग़ हेठां, उन में दुनिया पई। हिन ॾिठो त वॾी दुनिया आहे, हिन खे दुनिया जी ख़बर न हुई त दुनिया छा थींदी आहे, सोन छा थींदो, हिन खे ख़बर न हुई। जट हुन लाइ त वॾी दुनिया देव ॾिनी हिन खे। हे देव रवानो थी पियो, हिन उन में रुॻो ॿीअ खे उते पूरे हिन में 4 किलो खयां, 4 किलो खणी पंहिंजे घर तरफ़ आयो। सोन हुई, हिन ॾिठो पाण छा आहे, कहिड़ी शइ, कहिड़ी दुनिया आहे, हिन खे कंहिं शइ जी ख़बर न हुई, सोन करे हिन ॾिठो कोन हो। 4 किलो जंहिं महिल घर जो खणी आयो त हू त बादशाह जी धीउ ऐं वज़ीर जी धीउ हुई, त उन्हनि खे त ख़बर आहे त सोन छा थींदो, उन्हनि जे अॻियां जो रखी त हीअ हुननि जो ॾिठो पाण हीअ सोन, हू वात पटिजी आहे। हिन जो हे आहे छा, हे चई हीअ सोन आहे, हीअ सम्झ असां करोड़पति थी विया तंहिं महिल, पर जेकॾहिं असां तोखे सोन लधो आहे, बादशाह जी धीउ वज़ीर जी सियाणी चवणु लॻी हीअ सोन जो लधो आहे, असां करोड़पति जे हिनमहिल असां थी सघूं, या कुझु ठाराईंदासीं या कुझु बि कंदासीं त बादशाह खे वहम पैदा थींदो, बादशाह असां ते को बि केस करे माराए छॾींदो। हिन खां पुछणु लॻी तोखे हथु काथों आयो, चई जेको बादशाह मूंखे बाग़ ॾिनो आहे, हिन बाग़ जे कुंड में उतरी पासे रहूं, हीअ दुनिया आहे, मां उते ॿी घणी पई आहे, मां पूरी आहियां, हीअ जेको थोरो खणी आयो मां अञा। हिन चयो त भणा इहो बादशाह जो बाग़ आहे, पर हिन बाग़ इहो बादशाह खां ख़रीद करणो पवंदो। चई उहो कीअं कयूं, चई हाणे हिकु कमु कर, हूअं बादशाह असांखे बाग़ में कोन ॾींदो, ऐं अर्जेंट अमीर थींदासीं वरी बादशाह खे वहम पैदा थींदो, शायदि असांखे ग़रीब शख़्स असांखे को बहानो करे माराए छॾे तोखे। सो हाणे हिकु कमु कर, राति जे टाइम में किलो बादशाह जे घर ॿधी आहे, ऐं किलो वज़ीर जे घर ॿधी आहे, ऐं किलो सौदागर जे घर ॿधी आहे। इहे पाण में बादशाह ऐं सौदागर ऐं वज़ीर पाण में गॾिबान, ऐं किलो तूं पंहिंजे घर ॿध, बराबरि पंहिंजे घर रख, 4 किलो आहे, इन जो हिसाबु बराबरि तूं ॿधी अचु राति जे टाइम में, त कमु सवलो आहे। पोइ हीअ त 4 किलो ॿधी आयो, 3 किलो ॿधी आयो, 4थो किलो पंहिंजे घर रखियईं, सही वज़ीर जे घर बि ॿधी आयो, बादशाह जे घर बि, ऐं सौदागर जे घर बि ॿधी आयो इहो किलो। बादशाह जो सुबुह सां उथियो त ॾिठे त भला मुंहिंजे घर किलो सोन जो ॿधो पियो आहे, वज़ीर जो उथियो त ॾिठे त भला मुंहिंजे घर बि सोन जो किलो ॿधो पियो आहे, से सौदागर जो उथियो ॾिठे त भला मुंहिंजे घर में सोन जो किलो ॿधो पियो आहे। ख़ैर वरी सुबुह से कचहरी ते सभु गॾु थिया, जंहिं महिल सौदागर ऐं बादशाह सभई गॾु थिया, बादशाह हवालु कयो यार राति मुंहिंजे दर जे ॿाहिरि अलाए केरु किलो सोन जो ॿधी वियो। वज़ीर बि साईं हकल कई त चई बादशाह सलामत, मुंहिंजे घर ते बि यार किलो ॿधी वियो सोन जो, अलाए केरु। सौदागर जो यार मुंहिंजे घर बि किलो सोन जो अलाए केरु ॿधी वियो। ग़रीब शख़्स बि हेठि वेठो, उन बि चयो बादशाह सलामत, मुंहिंजे घर बि अलाए केरु किलो सोन जो ॿधी वियो। बादशाह सलामत वज़ीर सभिनी चारई वेठा, 4 किलो सोन। हिन सोचियो त बणा बादशाह त लालच में लही पियो, चई वज़ीर खां घुरंदुमि, वज़ीर बि कोन ॾींदो, सौदागर बि दोस्त आहे, जे उन खां घुरंदुमि त उहो बि कोन ॾींदो। हीउ ग़रीब शख़्स आहे, हिन खे 2-3 रुपये जी लालच ॾेई 5 रुपया पैसा बासींदोमांसि, हीउ सोन सॼो मूंखे ॾींदो, सोन त करोड़नि जो आहे, अरबनि जो आहे किलो, हिन खे थोरा ॾींदुमि 2-3 रुपया ते बि हीउ राज़ी थींदो, हिन ग़रीब शख़्स खां मां सोन हणां। हाणे हुन खां भेनरुनि जो अॻे पढ़ियल हुयो त इहो सोन बादशाह तोखां घुरंदो लाज़मी, हुननि को न घुरंदो, पोइ तूं इहो ई शर्त रखजांसि त मूंखे जेको बाग़ आहे ज़मीन आहे
इहा मूंखे ॾे त मां तोखे सोने जो किलो ॾियां, इहा ज़मीन वठिजांसि। हिन जो सही आहे। साईं जंहिं महिल हिन बादशाह हिन खां सोन जो घुरियो, हिन चयो त बादशाह सलामत, सोन ॾींदोमांइ पर पैसनि ते न ॾींदोमांइ। चए बाक़ी केरु ॾींदे तूं? चई जेको इहो बाग़ जंहिं ते मां देखभाल ऐं मां महिनत थो कयां, चौंकी थो कयां, इहा बाग़ जी ज़मीन मूंखे ॾे। तॾहिं ज़मीन जा रेट कोन हुया, कीअं जान जी ख़बर न हुई, कीअं मसइलो हुयो। बादशाह जे हथ में मिल्कतियूं हूंदियूं, उहो ग़रीब विच ते अची न सघंदो हुयो। हिन चयो त बाबा ग़रीब शख़्स आया ई आहे, सोन मूंखे ॾे। हिन जो सही आहे, मूंखे लिखत ॾे हिनमहिल ऐं सभु शइ ॾे, वज़ीर शाहिद अथई, सभु ॿ टे ॿिया बि शाहिद घुराए, मूंखे पको कमु खपे। हुन जो सही आहे। बादशाह जो देरी न। उन महिल बादशाह लिखत ॾिनी, भाई सॼो बाग़ जो मालिक हीअ आहे। सही हिन खे बाग़ मिली वियो। सिधो सो वञी भेनरुनि ॾे आयो, ख़ुशख़बरी जो परचा ॾेखारींदा, ॾिसो हीउ बाग़ मुंहिंजे हवाले थी वियो, सो बाग़ मां वठी आयुसि। देरी न कई, उन महिल भेनरुनि खे वठी सिधो सो उहा खोट साॻी दुनिया ॾेखारींदा, हिननि जो त वॾी दुनिया आहे, हाणे त कमु भलो थी वियो। देरी न कई, उन महिल हिन कमु खणी चालू करायो, महिला त बादशाही तयारु कराए सफ़ा उन बाग़ में साईं वॾो गुलार फुलार वॾो कमु कराए छॾी। उन बादशाहीअ में रहणु लॻो। बादशाह जे बादशाही में रहणु लॻो। कुझु महिला त एॾी वॾी न ठारायईं, बहरहाल मिड़े घर ठारायईं जीअं पंहिंजे हिसाब सां छपर छांव हुजे। पोइ हिन हिकिड़ी ख़ैरियात कई। हिन जी भेनर जो अहिड़ी तूं ख़ैरियात कर, हर ग़रीब शख़्स खे चांवरनि सां गॾु हिकु उन में सिको सोन जो बि ॾे, जीअं उहो ग़रीब शख़्स को रहे न अमीर थी वञे। हिन वॾी ख़ैरियात कई। 3 ॾींहंनि जो ख़ैरियात में ऐलान कई, मां जो वियुमि खाइण त वरी मूंखे सिको मिलियो सोन जो। उहो सिके जी क़ीमत ई अलाही छा हुजे। आयो त पंहिंजे भाइरनि सां हवाले कयो, मूं वारा भाइर बि वियासीं, वरी खाधुनि वञी उतो नंगर बि ऐं सिको बि उन्हनि खे मिलियो। उहे मूंसां गॾु अमीर थी विया। वरी उन्हनि ॻाल्हि कई ॿियनि सां, वरी तूं पंहिंजे भाइरनि सां कई, सॼे ॻोठ में हमारा में हली वई, सॼो मुल्क वियो अचे, उहो सोन जा सिका पियो खाईंदो वञे, खणंदो वञे। हिकु ॾींहुं जीअं हुनजो दोस्त जो सऊदी अरब मोटियो त ॾिठईं त बणा मूं वारो दोस्त ईअं बहरहाल सोचईं त हिकिड़ो बादशाह आहे, जेको बि माण्हू वञे थो त नंगर सां गॾु उनखे सोने जो सिको बि ॾिए थो त उहो अमीर थी थो वञे, ग़रीब को बि कोन थो रहे। हिन सोचियो त बणा मां बि वञा, छो न वञा। सही उहो जेको सऊदी अरब मोटियो सिधो सो आयो, ॾिठईं हिनखे कोन सुञातईं, हिनखे बादशाही लिबास लॻो पियो हुजे। अचे उनखे मानी पंहिंजे हिसाब सां ॾिनई, पर उनजी मानी में सिका निकिता ई कोन। हिन जो मुंहिंजो दोस्त आहे, हिनखे 3 किलो सोन ॾिनई। अचे हिन जे अॻियो रखी, चई भाई हीउ 2 किलो जेको आहे सो वज़ीर ऐं बादशाह जेको फलाणे मुल्क में रहनि था पिया उन्हनि खे ॾे, ऐं हीउ किलो सोन तुंहिंजो आहे। इहो ॾेई अमानत तौरु तूं सही पुॼाए आहीं त वरी मोटी ईंदे त तोखे वधीक वरी मां बि हिते ॾींदुमि। हिन सोचियो त बणा किलो सोन जो मिले थो, ॿीहर खे त मिले त हुन सिको मिले। हिन जो जी बा मां हिनमहिल थो वञा। हे सिधो सो वञी वियो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो, हिननि खे किलो सोन जो बादशाह ऐं वज़ीर खे बि ॾिजांइ, ऐं बादशाह ऐं वज़ीर खे त दावत बि मुंहिंजी झली अचिजांइ त तूं हिते मूंसां मिली वञनि, ऐं वधीक सोन मां हिते ॾींदुमि बादशाह खे, वज़ीर खे बि, तोखे बि ॾींदुमि, पर इहे वतियूं हुजे पाण सां गॾु। हिन खे जंहिं महिल इहा लालच मिली उन दोस्त खे सवारे खे, उहो देरी न कई, उन महिल बादशाह ॾे बि वियो सोन खणी, वज़ीर ॾे बि सोन खणी हुजे। फलाणे मुल्क में बादशाह हुआ, तव्हां त बादशाह हो, पर हू बादशाह जो बादशाह हुआ, ग़रीब गुरबे खे सोन पियो थो विराए, हुन वटि एतिरो त सोन आहे बेअंताज़। ही किलो तव्हां ॾे तोहफ़े तौरु मोकिलियो अथई, जीअं वधीक हिते अचनि त वरी अञा कुझु ॾींदोमांनि। बादशाह ऐं वज़ीर खे सोन मिलियो त बादशाह वज़ीर जा दोॾा खुली विया, पर हेॾो सोन हिनमहिल खणायो अथई त उते वेंदासीं त अलाए छा ॾींदो असांखे। हिन जो कॾहिं आहे तयारी जे सुबुह ई त हलूं। उन महिल बाबा हू 2 ॼणा बादशाह ऐं वज़ीर, ऐं चोथों वरी हीउ बि निकिरी पियो, टियों ही हिन जो दोस्त सवारो। अॻिले ना हो करना सिधो सो उन बादशाहीअ में पुॻा। अची हिन जे साॻियो हुते दावत खाधनि हेॾो होॾो, पर हिन अहिड़ो कमु कयो जिथे हिनखे मानी ॾिनई। उन्हनि सां बादशाह जी धीउ वज़ीर जी धीउ वज़ीर सां खारायईं गॾु, ऐं बादशाह जी धीउ बादशाह सां खाधु खारायईं। हिननि शादी कराए छॾी त धीअरुनि जा पतो न ख़बर ॿार, हिन अहिड़े हिसाब सां हिनखे खारायईं जीअं हिक ॿिए खे सुञाणनि न। जंहिं महिल हिन बादशाह जो धीउ भेण पंहिंजो पीउ ॾिठोसीं, उन्हनि खाधो उन्हनि सां मानी गॾु, हीअ ॾाढियूं ख़ुशि थियूं। ऐं बादशाह खे पोइ हीउ साम्हूं अॻल न आयो, हुनखे अॻल मानी धीअरुनि सां खाराए पोइ हीउ साम्हूं आयो। बादशाह सलामत खे चवणु लॻो, बादशाह सलामत सुञातो ई मूंखे?
बादशाह ॾिसी चिता हेॾे होॾे अखियूं चई न मां त कोन सुञातो। चई त पोइ हिकु राति तुरे 4 चोर आया हुया? चई हा आया। पोइ उन्हनि तोखां छा घुरियो? चई न हिकिड़े घुरियो त मूंखां मुंहिंजी धीउ जो संग, ऐं ॿिए घुरियो वज़ीर जी धीउ जो संग, ऐं 300 रुपया घुरियो, ऐं चौथे कुझु ई न घुरियो। उन छा चयो? उन चयो त बादशाह सलामत मूंखे ॾिए त मोला ॾिए, तूं भोलड़ा मूंखे छा ॾेई सघंदे? चई बादशाह सलामत उहो मां आहियां, मूंखे ॾिनो आहे त मोला ॾिनो आहे, हाणे तूं बि इन सोन जी लालच ते मोॾी आयो आहे, तूं मूंखे छा ॾेई सघंदे? हीअ जेकी वज़ीर सां खाधो, इहा वज़ीर जी धीउ आहे, हीअ जेका तोसां गॾु खाधी मानी, इहा तुंहिंजी धीउ आहे, तुंहिंजियूं 2 धीअर मूं वटि आहिनि, इहे मुंहिंजियूं भेनरियूं, मां इन्हनि खे पंहिंजे हिसाब लाइ इन्हनि जा मुड़ुस मरिया, इन्हनि जी देखभाल बि मूं ते आहे, ऐं हीअ बादशाही हीअ सॼो मुंहिंजो सिस्टम बाग़ ॾिसो था, इहो सॼो मुंहिंजो आहे, ऐं मूं वटि अञा एतिरी मिल्कियत आहे जो मुंहिंजा पोयर वेठा चोरनि, तव्हां मूंखे छा ॾेई सघंदे बादशाह सलामत? बादशाह हेठि कंध थी वियो। साईं बादशाह खे हुन चयो त भला उते हुन हक़ीक़त करे ॿुधाए त भाउ घुरे त माण्हू अलाह खां घुरे, ॿिए खां छा घुरे। सो इन कहाणीअ खे हिते ख़तमु थी वई। हू बादशाह ऐं वज़ीर पंहिंजियूं धीअरूं वठी पंहिंजे घर हलिया विया। हू पंहिंजे दोस्त सां गॾु उते रहणु लॻो ऐं उते बादशाही संभालणु लॻो। कल्ह ॾिठासीं ख़ुशि लॻा वेठा। इहा असीं कहाणी ते पूरी था कयूं। नेक्स्ट वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। क़ुर्बान अब्बासी खे दुआउनि में यादि रखिजो। जी।